झूलेलाल। बेड़ाई पार राई शौकर थाणा मां गंगाराम आमेसर। टिनि चइनि ॾींहंनि खां जेको इहे रिंकू जो ॿुधण में अची रहियो आहे कि हिकु सत्संगी जेको पाठक जेका कथा वाचन कंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वीडियो वायरल थी रहियो आहे ऐं असां सिंधी समाज उनखे विरोध करे रहिया आहियूं। जाम सुठी ॻाल्हि आहे जो इन बहाने अखंड भारत सिंधी समाज हिकु थियो। व्हाट्सएप ग्रुप, फेसबुक, जिथां जेके सहूलियत मिली उन सहूलियत सां उन्हनि जो विरोध कयो। जाम सुठी ॻाल्हि आहे छो जो इहो ई असांखे खपे जो असां सिंधी हिकु आहियूं ऐं सिंधी जे बारे में केर बि कुझु चए त असां उनजो विरोध कंदासीं। इहा असांजे सॼे भारत छा पर सॼे विश्व में ख़बर पइजी वई त सिंधी जेतिरा सीधा आहिनि, जेका वापार ख़ाली कंदा आहिनि ईअं सभु ॼणा चवंदा आहिनि, पर सिंधियुनि जी एकता इहा हाणे हिन रिंकू जे बहाने सभिनी खे ॾिसण में मिली। मां त लाल साईं खे झूलेलाल खे वाधायूं ॾींदुमि त भले उहो रिंकू ग़लति चयो पर हिकु ज़रियो थियो असांजो जो असांजी अखियूं खुलियूं। अॼु ताईं असां अंधा थी वेठा हुआसीं जो रिंकू जहिड़ा पाठी कुझु बि चवण लाइ तयारु हूंदा हुआ छो जो उन्हनि खे ख़बर आहे भई हाणे सिंधी असांजे दरबार में अचनि था, मुंहिंजे क़दमनि में अचनि था, मुंहिंजे क़दमनि में शीश नमाइनि था, मुंहिंजियूं 2 कलाक ॻाल्हियूं ॿुधनि था, निंड फिटाइनि था। इहो उनखे हिकिड़ो गर्व अची वियो। मां तव्हां सभिनी अखंड भारतीय सिंधी समाज खे हथ जोड़े निमाणी वेनिती कंदुसि त इनखे कोर्ट कचहरी जे ॻाल्हियुनि में वञण खां असांजे अम्मा भेण जेके बि लॻभॻि हिन जे पंथ में माना हिन जो जेको इहो पाठी जेको आहे जंहिं महिल सत्संग कंदो आहे त मां ईअं ॿुधो आहे भई हुन में लॻभॻि 70% जेकी आहिनि से जाइफ़ा हूंदियूं आहिनि जेको सॼो ॾींहुं पोरियो कनि ऐं इन जे लाइ करे राति जो निंड फिटाए सुबुह जो 6 बजे उथी करे 2 कलाक वञी करे वेहनि थियूं ऐं उनखां पोइ थकी हारी करे जंहिं महिल घर में अचनि थियूं त घर वारनि सां थोरो नाराज़गी करे ॻाल्हाइनि थियूं। त मां उन्हनि सभिनी खे हथ जोड़े वेनिती कंदुसि त असांजे लाल साईं जी ताक़त अञा तव्हां आज़माई न आहे। तव्हां सचे दिलि सां लाल साईं खे यादि करियो, उनजो अखो पायो ऐं हर विस्पति ॾे ॻुझी देग जो इहो जेको नियम आहे भई दरिया ते वहंदड़ पाणी में ॻुझी देग परवान करियो। चंड जे ॾींहुं न पुॼेव तव्हांखे त हिकिड़ो 5 अटे जा 5 पंजड़ा ठाहे करे उनजा 5 ज्योतियुनि जो ज्योत जॻायो घर में। ऐं लाल साईं खे सचे दिलि सां तव्हांजे जीअं हुन रिंकू लाइ वञो था तीअं सुबुह जो सवेल उथी करे जीअं हुनजो नाम जपंदा, तव्हांखे कुझु बि न आहे करिणो। तव्हांखे हिकिड़ो लोटो पाणी जो भरे हुन में अॻियां रखिणो आहे ऐं लाल साईं जा 108 दफ़ा अहिड़ा 9 माला करियो। कीअं कबियो आहे? वरुण देवताय नमः, 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 वरुण देवताय नमः। इन हे थिया असांजा 12 ही 12 थिया न, 3 6 9 12 ऐं हिन में 9 माना हिते 12 नंबर 108। हीअ 108 माला हिकु थी, अहिड़ी तव्हां 9 माला जपियो ऐं उहो लाल साईं जो जेको जल तव्हांजे अॻियां सुठे माना तांबे जे या पितल जे लोटे में गिलासरी में रखी करे
उनजो नाम वठी करे तव्हांजे 2 अगरबत्ती लॻाए इहो जेकी बि तव्हांजे मन जी इच्छा आहे उहा तव्हां उन्हनि सां रखी करे पोइ इहो जाप करियो। हिकिड़ा 40 ॾींहं करो। जे तव्हांखे इन ॻाल्हि में फ़ाइदो न पए त मां इहा मुंहिंजी जेकी ॾारी आहे या जेको मंदर में या जेको तव्हांजे अॻियां मां अची करे हथ जोड़े वेनिती करियां थो, मां अॼु खां माना उन ॾींहं खां पोइ केरु चवंदो भई मुंहिंजो थी सघे थो भई 100 ॼणा कंदा उन मां 20 ॼणनि जो फ़ाइदो थींदो या 40 ॼणनि जो फ़ाइदो थींदो। फ़ाइदो थियणु मतिलबु कीअं भई तव्हांजे जेको तव्हां प्रयोग कंदा उन जे मथां बि डिपेंड करे थो भई तव्हां कीअं लाल साईं खे रिझायो थो। जीअं तव्हां हुनखे रिझाईंदा त उहो तव्हांजी ॻाल्हि ज़रूरु ॿुधंदो। जंहिं मूर्ख बादशाह जहिड़े खे हिन संसार में झुकायो त तव्हां ऐं मां त कुझु बि न आहियूं। त हेॾे होॾे वञण खां सुबुह जो घर में पंहिंजे इष्ट देवता जो जाप करियो। घर में लाल साईं जी कोई नंढी मूर्ति रखो। रोज़ु सुबुह जो शाम जो हुनजी 2 अगरबत्तियूं जॻायो। तव्हांखे कुझु बि करण जी पूॼा पाठ जो को अहिड़ो उनजो आहे कोन की हिन नमूने करणु। तव्हां सिर्फ़ु उनजे नाले जो जाप करियो ऐं जाप लाइ माला बि वठण जी ज़रूरत आहे। तव्हांजे हथ जे हिसाब सां तव्हां जाप करियो ऐं अॼु खां वठी कहिड़े बि गुरुद्वारे में वञण जी ज़रूरत न आहे तव्हांखे। तव्हां पंहिंजे घर में इष्ट देव खे यादि करियो। ॾिसो तव्हांजा कीअं कल्याण थियनि था। झूलेलाल बेड़ा पार सदाईं शाहूकार सभिनी खे हूंदी मर्सिडीज़ कार।